हिकिड़ी गोपीअ भगवान खे पकड़े वरितो ऐं जीअं ॿधण लॻी त रस्सी ॿधी न सघे। भगवान केॾीमहिल हीअं थियनि, केॾीमहिल अॻिते, केॾीमहिल पोइ ते रस्सी ढिली थी वञे। भगवान चयो गोपी तोखे रस्सी बि नथी ॿधण अचे, मां सेखारियां। अच्छा लाला तोखे बांधे आवे? चई खूब आवे। त सेखार भला कीअं ॿधबी आहे? चई त पोइ रस्सी मूंखे ॾे, तूं मुंहिंजी जॻह ते बि। गोपी बीठी खंबे ते, भगवान रस्सी खई, हिकिड़ो छोरो उनखे ॾिनो, 17 चक्र लॻाया, 12 गठानूं ॿधियूं। चई कैसी भई मौसी, हाणे त हिली न सघे, भगवान ईअं रस्सी ॿधी। लाला तूने रस्सी तो नेक बहुत अच्छी बांधी, अब खोल। तो भगवान खी करे खिलने लगा, अरे खोल न लाला। चई मौसी मैंने कहो मोहे बांधबो आवे है, खोलबो तो मैंने सीखियो ही नहीं। मां एक बार ॿधंदो आहियां कंहिंखे प्रेम जे बंधन में त पोइ खोले न सघंदो आहियां। अरे मां बुख मरी वेंदुमि। चई हुनजो बि इंतजाम कयो आहे। मखण जी मटकी खणी करे सनानु कराए छॾीसि, ॾही खणी मुंहं ते थपे छॾीसि। चई ॿियो बि इंतजाम खपई। अच्छा मां निकिरां थो। भगवान विया सुबुह जो 10 बजे, शाम जो 6 बजे हुनजो मुड़ुसु आयो ऐं जीअं दरवाज़ो खोली चीख मारे भॼणु लॻो, ॿाहिरि भूत त अचो। हाँ आवाज़ त ॿुधल अची, हा हा तव्हांजी धर्म पत्नी आहियां, अंदरि अचो। जीअं वीचारो अंदरि आयो, डिॼंदो डिॼंदो चई डिॼो न, मां ई आहियां। चई तुंहिंजी हालत कंहिं ठाही आहे? चई ॿियो केरु ठाहींदो, इहो नंद जो छोरो आयो, ॿियो केरु आयो? त चई छो भला, छाजे करे? चई असल में मां छा ॿुधायांव, हाणे लज थी अचे। न ॿुधाए, मां उनखे ॿधणु हली हुयमि, उहो मूंखे ॿधी हली वियो। मुड़ुसु उनजो जोर जोर सां खिलणु लॻो। छो खिलो छो था? चई अरी चरी तूं उनखे ॿधणु हली न, उन कृष्ण खे जंहिंजी माया रूपी रस्सी सभिनी लोकनि खे ॿधी वेठी आहे, उहो हिन रस्सीअ सां कॾहिं लोह जे जंजीर सां बि ॿधण में न ईंदे। त उन लाइ त केवल हिकु ई रस्सी बणिजी आहे, प्रेम वारी रस्सी। जेको बि चाहे उनखे प्रेम वारे बंधन में ॿधी थो सघे। बोलो प्रेमावतार भगवान की।